ख़बर है नाज़रीन मीरपुर माथेले में तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेले में पाकिस्तान मीडिया काउंसिल ज़िले घोटकिया तरफ़ां तक़रीब जो इनेकाद किया वियो आहे। दीन मोहम्मद लाशारी जी रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान मीडिया काउंसिल ज़िला घोटकिया पारां मीरपुर माथेले में पुरवकार तक़रीब जो इनेकाद किया वियो, जंहिंजी सिदारत पाकिस्तान मीडिया काउंसिल के मरकज़ी सदर महर हमीद अनवर कई। उन मौके ते पाकिस्तान मीडिया काउंसिल के मरकज़ी सदर महर हमीद अनवर, पंजाब के जनरल सेक्रेटरी सैयद हसन अब्बास बुखारी, मुनीर रज़ा, ज़हीर चीमा, सिंध के कोआर्डिनेटर हादी बख्श जलबानी, आसिफ रज़ा कुरैशी, हाजी रियाज़ अहमद, अब्दुल गफ़ार सुमरो, सिंगार गब्बोल, औरंगज़ेब मलिक, महमूद खान बोज़दार ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान मीडिया काउंसिल सहाफ़ियनि जे हक़नि जे लाइ पाण पतोड़े रही आहे। हुननि चयो त पाकिस्तान मीडिया काउंसिल ग़रीब सहाफ़ियनि जी माली सहायता करण में पंहिंजो अहम किरदारु अदा करे रही आहे। उन्हनि जो चवणु आहे त सहाफ़ियनि पंहिंजो फ़र्ज़ु सरअंजाम ॾियण खां कॾहिं न कीॿायो आहे ऐं हमेशह मज़लूम अवाम जो सहारो बणिया आहिनि। केतिरा ई सहाफ़ी पंहिंजो फ़र्ज़ु सरअंजाम ॾींदे शहीद थी चुका आहिनि।